साईं मोहतरम इमाम राशिदी साहब, साईं शेर मोहम्मद महर साहब, साईं अमजद महर साहब, साईं इरशाद ओठो साहब ऐं बिलख़ुसूस डॉन स्टडी सर्कल जी महिरबानी तव्हां मूंखे रुजू कयो एज़ बहैसियत सरबराह राशिदी मेमोरियल लाइब्रेरी जे जेको आहे ख़ज़ानो असीं लुक आफ्टर कयूं पिया पीर हुसामुद्दीन राशिदी जो, जंहिंजी संभाल कई मुंहिंजे वालिद साहब पाण साईं हुसैन शाह राशिदी साहब ऐं हींअर उहो मूंखे विरसे में मिलियो आहे। ऐं तमामु मुख़्तसिर तरीक़े सां इहो ॿुधाइण थो चाहियां त हिन वक़्तु राशिदी मेमोरियल लाइब्रेरी इन जिदोजहद में लॻी पई आहे त जेके बि पीर हुसामुद्दीन राशिदी साहब जा ख़त आहिनि, जेके बि दस्तावेज़ आहिनि या जेकी बि उन्हनि जी तहक़ीक़ थियल आहे उहो भले कहिड़ी बि लैंग्वेज में हुजे, असां उन ते तमामु ई जेको सो जिदोजहद करे रहिया आहियूं, जंहिंमें असां जेको लास्ट ईयर बि हिकिड़ी वॾी जेको सो एनिवर्सरी पंहिंजे पीर साहब जी 40 एनिवर्सरी मल्हाई हुई, उन में असां उहा हिकिड़ी नुमाइश कई हुई जंहिंमें पीर साहब ऐं मौलवी अब्दुल हक़ जो जेको बि ख़तो किताबत हुई, जंहिंमें बिलख़ुसूस उर्दू जे ऐं उर्दू जी जेको सो इंट्रोडक्शन ऐं उर्दू खे बाक़ाइदा लैंग्वेज में जेके उर्दू खे लैंग्वेज ठाहिण लाइ ऐं उन जी पज़ीराई लाइ असां उहे सभु जेकी ख़ितो किताब थी असां उहा जेको सो नुमाइश कई। ऐं हिन साल बि असां राशिदी मेमोरियल लाइब्रेरी अंडर पीर हुसामुद्दीन राशिदी ऐं प्रोफेसर एनमरी शिमिल जेकी ख़ुदि हिकिड़ी पाए जी मुहक़िक़ हुई ऐं जेको सो दानिश्वर हुई, उन जी जेकी बि लेटर्स आहिनि, ख़तो किताबत आहे, असां उन खे हिन वक़्तु प्रिज़र्व ऐं कंज़र्व कयूं वेठा। उन लाइ असां वटि असां वटि पाण स्टेट ऑफ द आर्ट असां हिकिड़ी लेबॉर्ट्री आहे असां जेकी ठाही आहे, असां पंहिंजी राशिदी मेमोरियल लाइब्रेरी में आर्काइव कंज़र्वेशन लेबॉर्ट्रीज़ जे नाले सां, जंहिंमें ॾींहुं राति जेको आहे सो उहे सभु लेटर्स दस्तावेज़ ऐं उहे किताबूं ऐं जेके से उहे प्रिज़र्व थियनि थियूं पियूं ताकी उहे असीं हिन सभिनि जे साम्हूं असां उहो आणे सघूं ऐं असां उहो तहक़ीक़ लाइ पेश करे सघूं। उहे जेके लेटर्स इटसेल्फ आहिनि प्रोफेसर शिमिल ऐं पीर हुसामुद्दीन जा, उन में तव्हां उहो ख़ुदि जेको सो हिकु तहक़ीक़ आहे उन ते पाण एॾो उन में मवादु आहे, छो जो हिकिड़े लेटर में 5 अलॻि अलॻि लैंग्वेजिस में उन्हनि जी ख़तो किताबत थियल आहे, जंहिंमें फ़ारसी, उर्दू, सिंधी ऐं जेको सो अंग्रेज़ी ऐं इवन जर्मन ताईं प्रोफेसर शिमिल जेको सो सिंध खे इवन जर्मन में जेको आहे सो तमामु घणी उन में तहक़ीक़। सो असां इहे सभु शयूं हींअर मंज़र आम ते आणियूं पिया। असां इंशाअल्लाह में हिकिड़ी पीर साहब जी वरसी कयूं पिया, जंहिंमें जेको सो काफ़ी शयूं असां इहे आणींदासीं। इन सां गॾु गॾु असां पंजाब कल्चर डिपार्टमेंट वारा असां सां तमामु घणी रहनुमाई कनि था पिया, जंहिंजे करे ऐं रिक्वेस्ट ज़रूरु कंदसि सिंध कल्चर डिपार्टमेंट खे बि त जेको आहे सो उहे बि पीर साहब खे थोरो सो अॻिते कनि, असांजे कम खे थोरो सो जेको सो असांखे रहनुमाई ॾियनि ऐं जेको सो पीर साहब जी चेयर क़ाइमु थी वञे। आऊं पाण पर्सनली अंजुमन तरक़ी उर्दू बोर्ड वारनि सां बि राब्ते में हुअसि, जंहिंजे थ्रू असांखे मौलवी अब्दुल हक़ साहब जा तमामु घणा लेटर्स निकिता जेके पीर साहब मौलवी साहब ॾे लिखिया। असां वटि उहे शयूं हुयूं जेके मौलवी साहब पीर साहब ॾे लिखियूं हुयूं, पर असां वटि उहा शइ न हुई जेकी पीर साहब मौलवी साहब ॾे लिखी हुई। त इन करे असीं ज़रूरु कोशिशि कयूं पिया त असां वटि जेकी बि मवादु निकिरी सघे, जेको पीर साहब जेको सो ॿिनि अदीबनि ॾे लिखियो आहे, त उहो असां सभु गॾु करे असां उनखे प्रिज़र्व करे कंज़र्व करे असीं हिकिड़े किताबी नमूने में उनखे खणी अचूं। हिन वक़्तु आऊं पाण बि बॉन में प्रोफेसर एनमरी शिमिल जो जेको इदारो आहे उन्हनि सां आऊं जेको सो राब्ते में आहियां, ताकी जेके पीर साहब जा पंहिंजा ख़त प्रोफेसर शिमिल ॾांहुं उहे असीं एक्सट्रैक्ट कराए सघूं, कढाए सघूं, ताकी उन्हनि ते बि असांजी तहक़ीक़ थिए। कुझु ॿियूं शयूं आहिनि जंहिंमें पीर साहब जूं 2 स्कॉलरशिप्स आहिनि जेकी असां कुझु ब्रिटिश काउंसिल ऐं कुझु इदारनि सां ॻाल्हाए रहिया आहियूं, त असीं इनशाअल्लाह 20 सेप्टेंबर पीर साहब जी सालगिरह जे मौक़े ते असीं अनाउंस कंदासीं। उन ई तर्ज़ ते जीअं प्रोफेसर एनमरी शिमिल जूं 2 स्कॉलरशिप्स आहिनि जेके वर्ल्ड वाइड जेको सो यूनिवर्सिटी लाइ हूंदा, इहे बेसिकली स्कॉलरशिप्स हूंदियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रिसर्च पर्पज़िस लाइ, ऐं जेकी आऊं कोशिशि ज़रूरु कंदासीं त उहे सिंध लाइ फ़िलहालु हुजनि ऐं पोइ असीं उनखे एक्सटेंड कंदासीं पाकिस्तान लाइ। उन खां अलावा
असां हिकु कुझु रिसर्च जेको आहे सो रिसर्चर्स खे बि असां रुजू कंदासीं अनक़रीब ऐं जेके सभु प्लान्स असीं हींअर साईं जी जेकी वरसी मल्हाईंदासीं उन में जेको आहे सो असां उहे ॿुधाईंदासीं जंहिंमें असांखे कुझु रिसर्चर्स खपंदा कुझु इदारनि मां जेके असां सां गॾु वेहनि ऐं उन्हनि ते तहक़ीक़ कनि ऐं उन मां जेको आहे सो मवादु कठो थिए ताकी उहो असां पंहिंजी सिंध जी बहितरी बि कयूं असां पंहिंजे पाकिस्तान जी बहितरी बि कयूं ऐं असां पाण ॿियनि नस्लनि खे अॻिते अचण वारी नस्लुनि खे बि उन शइ मां उजागर करे सघूं ऐं हिकु दफ़े वरी इरशाद उठो साहिब जो तमामु घणो ममनून ऐं मशकूरु आहियां जंहिं मूंखे जेको सो रुजू कयो राष्ट्रीय मेमोरियल लाइब्रेरी सां राब्तो कयो ऐं आउं उमीद थो कयां त तव्हां जेको सो सभु हिते जेके बि वेठल वेठल महिमान आहियो उहे असांजी पज़ीराई बि कंदो ऐं असांजी रहनुमाई बि कंदो ऐं असां सां इन ख़ैर जे कम में साथ बि ॾींदो तव्हां सभिनि जी महिरबानी